ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قالوا ما أخلفنا موعدك بملكنا ولكننا حملنا أوزارا من زينة القوم فقذفناها فكذلك ألقى السامري فأخرج لهم عجلا جسدا له خوار فقالوا هذا إلهكم وإله موسى فنسي أفلا يرون ألا يرجع إليهم قولا ولا يملك لهم ضرا ولا نفعا सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना ता आया ऐं खेनि तौरात तख़्तनि जे शक्ल में फ़रहनि जे शक्ल में ॾिनी वई। वापसि आया क़ौम वटि ऐं क़ौम खे तंबीह कयो त हीउ छा थी वियो, तव्हांखे को एॾो ज़मानो त कोन थियो हो, तव्हां का इंतज़ारु न थिए थियो, तरसो हा, इंतज़ारु करियो हा, केतिरियूं सारियूं तव्हां नेमतूं ॾिठियूं, उन जे बावजूदि एॾी घटिया हरकत, एतिरी घटिया हरकत जो इन जे बराबरि का हरकत थी नथी सघे, यानी शिरक जो अवां गाबे जी पूॼा में उन गाबे खे पंहिंजो महबूद हाजत रवा मुश्किल कुशा बनाए उन जी पूॼा में लॻी विया। उन जो मज़ीद तफ़सील त ईंदड़ रुकू में ईंदो। तो हुननि चयो त असल में मां अख़लफ़ना मौइदक बिमल्किना, बेशक असां अव्हां जे वादे जे ख़िलाफ़ त कयो, इंतज़ारु कोन कयोसीं, जल्दबाज़ीअ खां कमु वरितोसीं, तरसियासीं कोन, हालांकि 40 ॾींहं में तव्हां मोटी आयो, पर इहो असां जेको ख़िलाफ़ कयो इहो पंहिंजे इख़्तियार सां कोन कयो। मां अख़लफ़ना, असां ख़िलाफ़ न कयो, मौइदक अव्हां जे वादे जे, बिमल्किना पंहिंजे इख़्तियार सां, इन में असांजो इख़्तियार कोन हो, बल्कि असीं मजबूर हुआसीं। इहो मजबूरन असांखां इहा हरकत थी। उहो कहिड़ी कीअं थी जो वलाकिन्ना हुमिलना औज़ारन मिन ज़ीनतिल क़ौम, असां ते वज़न विधो वियो ॾोहनि जो क़ौम फ़िरऔन जे ज़ेवरात जे सबबु। ज़ेवर सां चूंकि ज़ीनत थिए थी, इन जे करे ज़ेवर खे हिते ज़ीनत सां तहबीर कयो पियो। मिन ज़ीनतिल क़ौम, क़ौम मां मुराद आहे क़ौम फ़िरऔन, जो क़ौम फ़िरऔन खां असांजे फ़र्दनि औरतुनि ज़ेवरात वरिता त असांजो जशन आहे, शादी आहे, असांखे पंहिंजा ज़ेवर ॾियो त असीं शादी करे अचूं। उन ज़माने में बल्कि क़रीब ज़माने में बि बाज़े एतिरा ग़रीब माण्हू हूंदा आहिनि जेके शादियुनि जे मौक़नि ते उन्हनि में कुदरत कान हूंदी आहे त हू पंहिंजा ज़ाती ज़ेवर वठी सघनि, कपिड़ा वठी सघनि, उहे सभु उधर ते वठंदा आहिनि, वॻा उधर ते, ज़ेवर उधर ते। त हिननि चयो त असां हुननि खां ज़ेवर वरिता हुआ, हाणे असीं त अची वियासीं दरिया जे हिन पार, हू हिकिड़ा ग़र्क़ थी विया, ॿुॾी विया, ऐं ॿिया हुन पासे उन्हनि ताईं कोन ते असीं पहुची सघियासीं। त हीअ असांखे ॿुधायो वियो त हीअ तव्हां पराया जेके ज़ेवर खया आहिनि
इहो अगरि इन्हनि खे ठिकाने ते कोन आणींदव, सही जाइ ते न आणींदो, त पोइ क़यामत जे ॾींहुं इन जो अव्हां ते वबाल थींदो। औज़ार जमा आहे विज़र जी। विज़र जी माना आहे बोझ, वज़न। गुनाह खे बि विज़र चइबो आहे, छाकाणि जो असांखे अॻिते को वज़न नज़र नथो अचे, पर इहो वज़न आहे ऐं क़यामत जे ॾींहुं इन वज़न जो मुहासिबो थींदो। सो इहा सूरत हाल थी वई। हज़रत हारून अलैहिस्सलाम पे असांखे चयो त ही ज़ेवरात जेके आहिनि से तव्हां इस्तेमालु त करे नथा सघो, बसि इन जो हिकिड़ो ई मसरफ़ आहे त खॾ खोटे उन में विझी छॾियो ऐं साड़े छॾियो। हूअं त माले गनीमत उन दौर में उन जो इस्तेमालु मन हो, माले फ़े जो इस्तेमालु मन हो, ऐं मथां बाहि लहंदी सा उन खे साड़े खाई छॾींदी। इहा अलामत हूंदी त जिहाद क़बूल पियो। त हिन खे माले गनीमत चई नथो सघिजे, छो जो माले गनीमत थींदो आहे जंग जे ज़रिए सां। हिते असां का जंग त कई कान। माले फ़े बि हिन खे नथो चई सघिजे, छाकाणि जो उहो सुलहन थींदो आहे। हिते इहा ॻाल्हि बि कान्हे, बल्कि असां त आरियतन ओधर इन्हनि खां वरितो। त इन करे हज़रत हारून अलैहिस्सलाम इहो फ़रमायो त इन जो हल इहो आहे, तव्हां ख़ुदि त इस्तेमालु करे नथा सघो, पराई शइ आहे। इन जे करे अव्हां खॾ खोटे उन में विझी छॾियो। गोया उन ज़माने में पराई शइ खां एतिरो इज्तनाब थींदो हो। शिरक उन्हनि जे अंदरि पंहिंजी जाइ ते, लेकिन पराई शइ खे इस्तेमालु कोन कंदा हुआ। अॼुकल्ह चङा ख़ासा दीनदार माण्हू आहिनि, उहे बि बसा औक़ात पराई शइ खे हज़म कंदे डिॼनि कोन था। सो असां खे इहो ॿुधायो वियो फ़क़ज़फ़नाहा, असां उन्हनि जुमिले ज़ेवरनि खे इन खॾे में विझी छॾियो। हिते मिन ज़ीनतिल क़ौम आहे, ज़ेवर खे ज़ीनत चयो वियो आहे। बिश्ती ज़ेवर किताब आहे, उन जो हासिलु आहे औरतुनि जे लाइ त जेको इन बिश्ती ज़ेवर खे जेका ख़ातून पढ़ंदी ऐं इन ते अमल कंदी त उनखे दुनिया जो ज़ेवर न, लेकिन जन्नत जो ज़ेवर मिलंदो। असुल त जन्नत जो ज़ेवर आहे। अल्लाह ताला जन्नत नसीब कंदो ऐं जन्नत जा ज़ेवरात नसीब कंदो। असल त ज़ेवरात उहे आहिनि। सो असां इहो अमल कयो हज़रत हारून अलैहिस्सलाम जे चवण ते। फ़क़ज़ालिक अलक़स सामिरी, अहिड़े तरीक़े सां ही सामिरी जेको आहे इन बि ईअं कयो, जंहिंजो हासिल हेठि ॿुधायो वियो। त उन जे मुठ में कुझु हो ऐं हज़रत हारून उन खे फ़रमायो त तव्हां बि विझी छॾियो हुन में जेको कुझु विझणो आहे। उन चयो त आउं हुजण लाइ तयारु आहियां, अलबत्ता तव्हां मूंखां आहिद करियो त तव्हां दुआ घुरंदव ऐं जेका शइ मुंहिंजे दिलि में आहे उन जे बारे में त या अल्लाह सामिरी जी जेका दिलि जी मुराद आहे सा पूरी फ़रमा। हज़रत हारून अलैहिस्सलाम जो इन पासे ज़हन कोन वियो ऐं पाण चयूं त ठीकु आहे, हिन जो ही मुनाफ़िक़ क़िस्म जो माण्हू हो। हिन दिलि में कयो त ही जेके ज़ेवरात आहिनि बाहि सां पिघरी त विया आहिनि ऐं हीअ मिटी ऐं हुजां थो त इहो गाबो थी वञे। छो चूंकि हज़रत हारून अलैहिस्सलाम जी दुआ बि थी चुकी हुई, इहो गाबो थी वियो। इहा मिटी अजीब हुई जंहिंजो तफ़सील अॻियां ईंदो। त हज़रत जिब्राईल अमीन जंहिं घोड़ीअ ते सुवार हुआ, उहा घोड़ी ज़मीन ते उन सुंभ ते हुयो त उन मां हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी साई शइ निकिती थिए, जंहिंमां हिन अंदाज़ो लॻायो त हिन में हयात जा निशान आहिनि। सो खणी छॾी वई, उहा जा विधई त हीउ जेको सोन जो जम थी विघरी तयारु थियो त हिन नियत कई त उहो गाबो थी वञे ऐं इहो छटियो हुई ऐं
त कंहिं न कंहिं दर्जे में हिन में हयाती बि अची वई। चुनाचे इहो थी वियो। इहा हिननि मजबूरी ॿुधाई। त जॾहिं ईअं थियो त फ़अख़रज लहुम इजरन जसदन लहू ख़ुवार, उन सामरी गोया उन्हनि जे लाइ हिकिड़ो गाबो कढियो जंहिंजो जिस्म हो जसदन जिस्म वारो, लहू ख़ुवारुन उन जे लाइ आवाज़ हो जीअं ढॻीअ जो थींदो आहे, गाबे जो थींदो आहे, उहो आवाज़ थी वियो। ऐं पोइ सामरी चवणु लॻो त हाज़ा इलाहुकुम, ही तव्हांजो माबूद आहे, व इलाहु मूसा, ऐं मूसा अलैहिस्सलाम जो बि माबूद आहे। बसि मूसा अलैहिस्सलाम खां निसियान थियो आहे, फ़नसिया, पोइ इलाह खे छॾे हिते हलियो वियो आहे, सरगर्दा आहे, तलाश पियो करे। हक़ीक़त में उन जो इलाह बि इहो आहे। इहो हिननि उज़ुर पेश कयो त असां इख़्तियार सां ई कमु कोन कयो, बल्कि ही अजीबो ग़रीब क़िस्म जा मंज़र जेके असां ॾिठा, ऐं ही गाबो जेको आहे उन में आवाज़ बि मुफ़स्सिरनि जा ॿ क़ौल आहिनि। बाज़ चवनि था त उन में कंहिं दर्जे में हयात पैदा थी वई, ऐं बाज़ चवनि था त हयात कान हुई, बल्कि हवा हिकिड़े रस्ते खां दाख़िल थी ॿिए रस्ते खां ख़ारिज थींदी हुई त उन जो आवाज़ हो, उहो आवाज़ गाबे जे आवाज़ जहिड़ो हो। इन खां मज़ीद उन में को हयात कान आई। थी सघे थो उन में कंहिं दर्जे जी हयात अचे, त इहा अजीब शइ हिननि ॾिठी। चुनाचे जीअं जॾहिं दज्जाल दावा कंदो त दज्जाल त ख़ुदा ई दावा कंदो, ऐं उन जे कब्ज़े में कुझु शयूं बि हूंदियूं। जन्नत बि बज़ाहिर उन जे हथ में हूंदी, जहन्नम बि हूंदी, हिकिड़ो खच्चर हूंदो। उहो ज़रूरी न आहे त हिन अॼु जे दौर जो खच्चर हुजे, उन जी का ॿी शिकल हूंदी, ऐं दुनिया जे हिकिड़े कुंड खां ॿी कुंड ताईं सफ़र कंदो, ऐं माण्हुनि खे चवंदो त जेको मूं ते ईमान आणींदो उन जे लाइ जन्नत आहे, जेको ईमान कोन आणींदो उन जे लाइ हीअ जहन्नम। इहा कैफ़ियत उन जी हूंदी। पोइ जेको इन ते ईमान आणींदो उन खे जन्नत में उमाणींदो, पर हक़ीक़त में उहा जन्नत कान हूंदी, जहन्नम हूंदी। जेको कोन ईमान आणींदो उन खे जहन्नम में उमाणींदो, पर उहा हक़ीक़त में जहन्नम कान हूंदी, जन्नत जहिड़ी शिकल हूंदी, बची वेंदा। अल्लाह ताला उन खे एतिरी कुदरत ॾींदो जो आसमान ॾे इशारो करे चवंदो त वस त हू वसंदो, ज़मीन खे इशारो कंदो त ज़मीन ॾिसंदे ॾिसंदे थोरे ज़माने में सरसब्ज़ थी वेंदी, तमामु भली थी वेंदी, भलो फ़सुलु ॾींदी। त ज़ाहिर आहे त जेके बि माण्हू या कैफ़ियत ॾिसंदा त उहे सभु जा सभु या अक्सरियत गुमराह थी वेंदी। हिते त कैफ़ियत इहा हुई त उन गाबे खे त सिर्फ़ु जिस्म थियो, आवाज़ थियो, मज़ीद त कुझु बि कोन्हे। त इहो वॾो फितनो आहे दज्जाल जो। इन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे तालीम जे लाइ दुआ घुरंदा, अल्लाहुम्मा इन्नी आऊज़ु बिका मिन फितनतिल मसीह दज्जाल। इहो वॾो फितनो आहे। फरमाई त जुमे जे ॾींहुं अवां सूरत कहफ़ पढ़ंदा करियो, इन जी बरकत सां दज्जाल जे फितने खां अवां बची वेंदो। जॾहिं दज्जाल जे फितने खां बची वेंदो त ॿिया जेके नंढा फितना आहिनि उन्हनि खां बि तव्हां बची वेंदो। संदन इहो अमल बि हो, पाण जुमे ॾींहुं सूरत कहफ़ जी तिलावत फरमाईंदा। त बहरहाल हिते त इहो कुझु थियो, ऐं हिननि मजबूरी इहा ॿुधाई त असां मजबूर थियासीं, पंहिंजे इख़्तियार सां असां इहो कोन कयो आहे। लेकिन ग़ौर कजे त हिननि सभु कुझु पंहिंजे इख़्तियार सां कयो। को सामरी को बंदूक त हिन जे सीने ते रखी कान्हे, छुरी या कात त हिननि जे गले ते रखियो कोन हो त अगरि तव्हां हिन खे कोन पूजींदव त तव्हांजी गर्दन ज़नी करे छॾींदासूं, गर्दन धड़ खां जुदा करे छॾींदासूं। अहिड़ी त का ॻाल्हि कान हुई।
बसि हो जवाबु ॾेई छॾींदा त छो असीं मञूं, हीउ किथां थो थी सघे ख़ुदा। त इहो इंसानु ईअं चवंदो रहंदो आहे, कंदो पाण गुनाह आहे, लॻाईंदो शैतान ते। मुझे हंसी आती है हज़रत इंसान पर, करता ख़ुद है लानत भेजता है शैतान पर। पाण थो करे, शैतान जो कमु त सिर्फ़ु वसवसो आहे, ॿियो छा थो करे। असांखे त नज़र बि नथो अचे, बसि वसवसो हुजे थो भई हीअ सुठी शइ आहे, उहा हक़ीक़त में ख़राबु आहे, हीअ ख़राबु शइ आहे, हक़ीक़त में उहा सुठी हूंदी आहे। पराई औरत खे तकनि, परायो माल खाइणु, इहो ख़राबु शइ आहे, शैतान चवंदो आहे न इहो सुठो आहे। पराई शइ खां पासो करणु, इहो सुठी शइ आहे, शैतान चवंदो आहे त छो थो वधी वञाई, पराई शइ खे खाई वठि। त इहे सिर्फ़ु वसवसा विझंदो आहे, वरना कंदो सभु कुझु इंसानु पंहिंजे इख़्तियार सां, पंहिंजे इख़्तियार सां कंदो आहे। चुनाचे क़यामत जे ॾींहुं शैतान साफ़ तर चवंदो, वक़ाल शैतान लम्मा क़ुज़ियल अम्र इन्नल्लाह वअदकुम वअदल हक़ ववअदतुकुम फअख़लफ़्तुम। जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो त माण्हुनि खे चवंदो त बेशक ॾिसो मूं सिर्फ़ु वादो कयो तव्हां सां, बाक़ी को ज़ोरी ज़बरदस्ती मूं कान कई। तव्हां जेकी कुझु कयो आहे सो पंहिंजे इख़्तियार सां कयो आहे। हाणे वलूमू अनफुसकुम, पाण खे मलामत कयो। मां अन बिमुसरिख़िकुम वला अंतुम बिमुसरिख़ी, न आऊं तव्हांखे छॾाए सघां न तव्हां मूंखे छॾाए सघो। हर को पंहिंजे अमलनि जी सदा पाण भोॻे। इहे ॻाल्हियूं अल्लाह ताला दुनिया में असांखे क़ुर जे ज़रिए सां ॿुधाए छॾियूं, त असीं महज़ बहाना करे त शैतान मूंखां ई कमु वठी छॾियो। इंसानु पंहिंजे इख़्तियार सां करे थो। हिते बि हिननि इहो सभु कुझु पंहिंजे इख़्तियार सां कयो, लेकिन इहो ठाहियूं त असांखे सामरीअ मजबूर कयो, आमादा कयो, हालांकि इहा हक़ीक़त कान हुई, ईअं कोन हो। बहरहाल सामरी ईअं चयो त हीउ तव्हांजो बि महबूद आहे, मूसा अलैहिस्सलाम जो बि महबूद आहे। मूसा अलैहिस्सलाम खां वेसर थी वई। अल्लाह तो फरमाए अफला यरौना अल्लाह यरजु इलैहिम क़ौलन, भला अकुल त का शइ आहे, दिमाग़ त का शइ आहे, फ़रासत बि का शइ आहे, छा नथा ॾिसनि त नथो मोटाए उन्हनि ॾांहुं जवाब खे। चलो ठीकु आहे, थोरी हुन में ज़िंदगी अची वई, पर तव्हां सुवाल करे सो जवाबु ॾिए थो। अल्लाह यरज इलैहिम क़ौलन, को जवाबु ॾिए, जवाबु त कोन थो ॾिए। कहिड़ो महबूद आहे? हक़ीक़ी महबूद अल्लाह आहे। अल्लाह तो फरमाए उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखे पुकारियो ऐं सभिनी जे पुकार खे ॿुधां थो। सिर्फ़ु ॿुधां कोन थो बल्कि जवाबु ॾियां थो। हता की कारी माकोड़ी कारी राति में कारे जबल में अगरि सुरे थी नज़र कान ईंदी, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन खे उन कारी माकोड़ीअ जो सुरणु ऐं उन जा पेर नज़र बि कोन ईंदा आहिनि, उहे पेर बि नज़र अचंदा। अल्लाह खां का शइ मख़फ़ी कान्हे। हीअ जेके तव्हां महबूद था बनायो, इन्हनि खे का ख़बर बि कान थी पए। हिन खे तव्हां महबूद बनायो, हीअ त जवाबु बि तव्हांखे नथो ॾिए। अल्लाह यरजु इलैहिम क़ौलन, अगरि दुनिया में इक़बाज़े माण्हू बनाए छॾींदा आहिनि, हिंदू उन्हनि जा जेके ब्राह्मण आहिनि उन्हनि खे अलाह जे छा छा सम्झंदा आहिनि। बसा औक़ात मुस्लमान बि जहालत जे करे चवंदा आहिनि त असांजो पीर हीअं आहे, फजर जी नमाज़ मदीने में थो पढ़े, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। बसि जेको ज़ुबान मां कढंदो आहे सो थी वेंदो आहे। इहा सॼी गुमराही। अल्लाह फरमायो अल्लाह यर्ज इलैहिम क़ौलन, जवाब तक नथो ॾे। त ॿियो वला यमलिकु लहुम ज़र्रम वला नफ़ा, ऐं इन्हनि जे लाइ नुक़सान ऐं नफ़े जो मालिक बि कोन्हे। क़ुल ला अमलिकु लिनफ़्सी नफ़अन वला ज़र्रन इल्ला मा शा अल्लाह। सारी काइनात में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बराबरि को बि कोन्हे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक़सूद काइनात अल्लाह फरमायो त तव्हां हिन खे इहा ॻाल्हि चओ, तव्हां चओ हिन खे ला अमलिकु लिनफ़्सी नफ़अन वला ज़र्रा, अव्हां जे लाइ त छा
ऐं पंहिंजे लाइ बि कंहिं नफ़े नुक़सान जो मालिक कोन आहियां। पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ तो छा थींदो? इल्ला माशा अल्लाह। ही चवनि था त वलीअनि खे वॾी कुदरत आहे, वॾी ताक़त आहे, हस्त खां नेस्त करे छॾी। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां क़ुरान में चवरायो। हा अलबत्ता जेकी अल्लाह चाहे तो ऐं नफ़ो पंहिंजे लाइ हासिलु करियां थो, मालिक कोन आहियां। वलौ कुन्तु आलमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल ख़ैर। अगरि न आउं ग़ैब खे ॼाणंदो हुजां हा। ग़ैब चइबो आहे जेको बिज़ाहिर नज़र न अचे ऐं अल्लाह ताला जे ॼाणाणे खां सवाइ मालूम न थिए, उहो ॼाणाए त पोइ त ठीकु आहे, वरना ग़ैब आहे। ऐं अगरि ग़ैब खे ॼाणंदो हुजां हा त पंहिंजे लाइ तमामु घणो ख़ैर खे तलब करियां। केतिरनि जायुनि ते इहो मज़मून आहे ऐं इन जी नफ़ी आहे त इल्म ग़ैब अकेलो अल्लाह खे आहे। जेको अल्लाह कुझु अंबिया अलैहिस्सलाम खे ॿुधाए थो, पोइ उहे ॿुधाईनि था त पोइ ग़ैब को इल्म ग़ैब कोन रहियो, उनखे इल्म ग़ैब कोन चइबो। त हिते अल्लाह ताला फरमायो त सिर्फ़ु आवाज़ ई त कढी थिए, आवाज़ ई कढी थी, ॿियो छा थिए कई? ॿियो जवाब त कोन थी ॾेई सघे। नफ़े नुक़सान जो बि मालिक कोन्हे, नफ़े नुक़सान जो बि अकेलो मालिक आहे। क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। तव्हां हिननि खे चओ त मालिकुल मुल्क केरु आहे? अल्लाह आहे। क़ुल अल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुतिल मुल्क मन तशा। हुकूमत ज़ाहिरी जंहिंखे चाहे ॾे, जंहिंखां चाहे खसे, इज़त जंहिंखे चाहे ॾे, ज़िल्लत जंहिंखे चाहे ॾे, उनजे हथ में ख़ैर आहे। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल। राति खे तब्दील करे ॾींहं में, ॾींहं खे तब्दील करे राति में, इहे सभु उन जा इख़्तियार। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुख़रिजुल हय्य मिनल मय्यत। जीअरे खे मुअल मां पैदा करे, मुअल मां ही नुतफ़े नापाक मुअल ई त हिकिड़ी शइ आहे, उन मां ज़िंदा केतिरो ख़ूबसूरत ॿार पैदा थो थिए। व तुख़रिजुल मय्यत मिनल हय्य। ज़िंदा मां मय्यत खे पैदा थो करे। ही कुकड़ आहे, ज़िंदा आहे, इन मां बेदो थो पैदा थिए, बिज़ाहिर त मय्यत आहे। इहे त सभु अल्लाह जा इख़्तियार आहिनि, हिननि जो त कुझु बि इख़्तियार कोन्हे, कंहिं बि क़िस्म जो इख़्तियार कोन्हे। इन्हनि खे हाजत रवा सम्झणु। हाले जी जा जेके हज़रत हम्मादुल्लाह अलैहि रहमा वॾा बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, उन्हनि खे कंहिं चयो त साईं आउं हज ते हुउसि या सफ़र में हुउसि, हज जे रस्ते ते अचानक मूं ॾिठो त शींहुं आहे, उहो मूं ते हमलावर आहे। पोइ मूं तव्हांखे ॾिठो त अव्हां उन शींहं खे भॼाए छॾियो। गोया हुन जे चवण जो मक़सदु त तव्हां सफ़र में मूंसां गॾु हो। जीअं केतिरा चवंदा आहिनि मुर्शिद साण हूंदो आहे, हामी हूंदो आहे, साण हूंदो आहे, गॾु हूंदो आहे। पाण चयूं त मियां छा था चओ तव्हां, छा था चओ? हम्मादुल्लाह खे त इहा बि ख़बर कान थी पए, बसा औक़ात जो रीह ख़ारिज थिए, बसा औक़ात उन जी ख़बर कान थी पए। मूंखे ख़बर पवंदी त मुंहिंजे मुरीद ते शींहुं पियो हमिलो करे ऐं उनखे भॼाए थो। इहे अल्लाह वारा एॾा सचा माण्हू आहे, सम्झंदा त अहिड़े ढिर ॾे बि चइबो हा ठीकु आहे, हीअं हूंदो त हीअ त गुमराह थी वेंदा। मक़सदु हिदायत आहे या ज़लालत आहे? इन्हनि शयुनि सां त गुमराही थी। त बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त कुझु त अकुल खां कमु वठंदा। एतिरी बेवकूफ़ी, एतिरी हमाक़त त भला गाबो थी बि पियो, थोरी उन में हयाती अची बि वई, उन मां आवाज़ बि निकितो, थियो छा? महबूद कीअं थियो? तव्हांखे सुवाल जो जवाबु नथो ॾेई सघे, नफ़े नुक़सान जो मालिक कोन्हे। पोइ उन जे आॾो झुको पिया, सजदो पिया करियो, धरणा हणियो, वियो था रहियो, उन ते वेठा आहियो, या त निहायत ई हिमाकत जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला फ़हम सलीम अता फ़रमाए।
व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। या रहमर राहिमीन असांजा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। असांजी असांजे तमाम मुसलमाननि जी असांजे वालिदैन जी सभिनी रिश्तेदारनि जी कामिल मग़फ़िरत फरमा। या रहमर राहिमीन करोना वायरस के मुकम्मल दुनिया में ख़त्म फरमा। ॿिया बि जेके वायरस उनखे ख़त्म फरमा। इन में जेके मुसलमान फ़ौत थी विया आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। जेके बीमार उन्हनि खे आफ़ियत अता फरमा। उन्हनि खे जल्द अज़ जल्द सेहत जा बना। ॿियनि बीमारियुनि में मुब्तला तमाम बीमारनि खे आफ़ियत अता फरमा। डॉक्टर मुजाहिद साहिब खे आफ़ियत अता फरमा। उनजे बच्चन के आफ़ियत अता फरमा। मजीद अहमद अली मोमिन के आफ़ियत अता फरमा। अब्दुल मजीद अब्बासी जी उनजे साहिबज़ादे जी परेशानी के दूर फरमा। ॿिया बि जेके बेचारा परेशान आहिनि वक़्तन फ़वक़्तन दुआउनि जे लाइ चवनि था, या अल्लाह उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा। उन्हनि जूं सभी जाइज़ हाजतूं पूरी फरमा। जेके पंहिंजे बच्चनि पुटनि ऐं धीअरुनि जे रिश्तनि में परेशान बहितर खां बहितर रिश्तनि जो उन्हनि जे लाइ इंतज़ाम फरमा। जेके औलाद जा ख़्वाहिशमंद आहिनि शादियूं थी वई, या अल्लाह उन्हनि खे नेक साले औलाद अता फरमा। असां सभिनी जूं तमामु जाइज़ हाजतूं पूरी फरमा। तमामु परेशानी दूर फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिही अजमाईन। आमीन बिरहमतिक।